नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी आहे। मां न्यूज़ हैदराबाद का ख़बर ॾींदा। न्यूज़ हैदराबाद में टेलीमेडिसिन वसीले सिंध जे ॾोराइनि ऐं पसमंदा ॻोठनि ताईं आलमी ऐं मुल्की माहिरनि डॉक्टरनि जो इलाज मैसर कीं सघिबो। ख़ासि तौर माहिरनि ऐं ॿारनि जे पेचीदा तबी हालत में फौरी तौर मयारी ऐं माहिराणो इलाज मुहैया करण जी शुरूआत कई वई आहे। इहा ॻाल्हि यूनिसेफ जे चीफ फील्ड ऑफिसर क्रिश्चितना बर्गेलो पारां रतोदेरो जे इस्पताल में टेलीमेडिसिन सर्विस जी इफ्तिताह कंदे चई। हिन मौक़े ते इस्पताल में आयल हिकु मरीज़ औरत खे इस्लामाबाद जे मशहूर इस्पताल अल शफ़ा जे स्पेशलिस्ट डॉक्टर जे टेलीफोन वसीले ॾिनल हिदायत तहत मक़ामी डॉक्टरनि इलाज कयो। क्रिस्टीना चयो त यूनिसेफ समेत सिहत जा आलमी इदारा ग़रीब मुल्कनि जे पसमंदा इलाइक़नि में रहंदड़ माण्हुनि, ख़ासि तौर औरतुनि, हामला माहिरनि ऐं मासूम ॿारनि जे माहिराणी तर्ज़ जे मुआरी इलाज लाइ इंटरनेट ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे इस्तेमाल में मदद ॾेई रहिया आहिनि, जंहिं सां मुख़्तलिफ़ बीमारी जे माहिरनि डॉक्टरनि ऐं जदीद इस्पताल खे ॻोठाणन सिहत मर्कज़ सां ॻंढियल लाइ रंग ए डॉक्टर जी निहायत सादे ऐं सवले तरीक़े जो इस्तेमाल कयो वियो आहे। हिन इफ्तिताही मौक़े ते सिंध जे हेल्थ एंड न्यूट्रिशन प्रोग्राम जा चीफ ऑफिसर डॉक्टर अयाज सुमरो, IHS जा ज़िले नुमाइंदा सलीम रहमान, डॉक्टर खलील किटपर ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।